सोबेदरो मां ख़बर ॾींदड़ सोबत लॻ ॻोठ जवार फ़कीर मोहम्मद कलोड़ो जे रहवासियुनि कलोड़ा बिरादरी जे ॻोठाणनि नज़ीर कलोड़ो, जलालुद्दीन कलोड़ो, खैर मोहम्मद कलोड़ो, अली मोहम्मद कलोड़ो, मोहम्मद बख्श कलोड़ो ऐं ॿियनि टमून पीर हयात शाह लिंक रोड ते एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। ॻोठाणे नज़ीर कलोड़ो दाईंदे चयो त मां खीर विकिरो कंदो आहियां। 2 ॾींहं अॻु राणीपुर खीर विकिरो करे वापसि अची रहियो हुयसि त ॾींहं ॾिठे जो 3 मोटरसाइकिल नामालूम हथियार बंदर राणीपुर सोबोदेरो लिंक रोड ॻोठ शाहणाई भरिसां मुंहुं खां हथियारनि जे ज़ोर ते 50,000 रोक ऐं टच मोबाइल सेट फुर करे फरार थी विया। मूं वाक़िए जी एनसी राणीपुर थाणे ते दाख़िल कराई। SHO राणीपुर अमीर अली चांग यकीन ॾियारियो त 2 ॾींहंनि अंदर फुर थियल पैसा ऐं ॿियो सामान वापसि कराईंदुसि। हिन चयो त मां मिसकीन पोरियत आहियां, खीर खपाए बचनि जो गुज़र कंदो आहियां। मां IG सिंध DIG सखर SSP खैरपुर खां मुतालबो करियां थो त ॾुआरियुनि खां पैसा ऐं फोन वापसि कराया वञनि। ॿी सूरत में असां खीर जा वापारी SSP ऑफिस खैरपुर अॻियां धरणो हणंदासूं। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।